अशतों के सोने उमर फारूक जी गाल अर्ज कयो सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण मिंबर मुस्तफा ते वेठा खिलाफत जो वक्त आ सब जो सुभान अल्लाह पाण तकीर वेठा फरमाए उन तकीर जे दौरान नंढड़ो सोनो इमाम हुसैन आयो हजरत इमाम हुसैन नंढो हुआ हजरत उमर साईं के ॾिठई हजरत उमर साईं के ॾिसी करे फरमाई इंजिल अन मिंबर अबी वजलिस अला मिंबर अबीका उमर मुझे नाने रसूलुल्लाह जे मिंबर तां लह ऐं पंहिंजे पीउ जे मिंबर ते हदीस मुकम्मल ॿुधजा हजरत उमर फारूक फौरन फरमाइश पाण फरमाए लम यकुन ले अबी मिंबरुन हुसैन साईं तू चवी थो त मुझे नाने जे मिंबर तां लह पीउ जे मिंबर ते वे मुझे अबे वटि मिंबर हुयो ई कोन ही मिंबर त तुंहिंजे नाने रसूलुल्लाह जो आहे ईअं फरमाए करे इमाम हुसैन खे चई हलियो आहे गॾु वेहारे पाण खुतबो मुकम्मल फरमाई खुतबे खां पोइ घर वठी वियो ख़िदमत कई दावत मानी जेका ई खाराई अर्ज़ कई सुहिणा हुसैन भेरो मूं वटां भञंदो कर महिरबानी फरमाए करे परे न हूंदो कर नंढड़ो आहे ईंदा वेंदा कयो तव्हां ॻाल्हि थी हज़रत इमाम हुसैन पंहिंजे घर रवाना थी विया कुझु ॾियारनि खां पोइ इमाम हुसैन खे ॻाल्हि यादि आई त चाची उमर चयो हू मूं वटि ईंदो कर दावत खाईंदो कर भला वञा त सही चाची सां मिली त अच हज़रत इमाम हुसैन पंहिंजे घर मुबारक मां निकिता रस्ते में ॾिसनि त हज़रत अब्दुल्ला बिन उमर सोने उमर साईं जो पुटु मोटियो पियो अचे पुछईंसि किथां पियो अची चई वियोसि बाबे सां मिलण पर बाबे सां गॾु महबूब जो सहाबी हज़रत अमीर मुआविया गॾु वेठो आहे पाण में असहाब कचहरी वेठा पिया कनि सो मां वयुसि कोन मोटी आयो आहियां हज़रत इमाम हुसैन जे ज़हन में ॻाल्हि आई त पुटु मोटियो थो अचे त मां वञी छा कयां अंदर वेठा महिमान इमाम हुसैन बि मोटियो वापसि चओ सुभान अल्लाह ॿ टे ॾिहाड़ा गुज़रिया हज़रत उमर फारूक मदीने शरीफ़ जी घिटीअ मां अचे पियो ओचितो इमाम हुसैन अॻियां अची वियो हज़रत उमर साईं फरमाइस त भाइटिया मां तोखे चयो हो त मूं वटि ईंदो कर आई कोन हज़रत इमाम हुसैन फरमायो अर्ज़ की साईं आयो हुस फिलाणे ॾींहुं ॾिठो त तव्हां वारो पुटु अब्दुल्ला मोटियो थो अचे त मां दिलि में सोचियो त पुटु उते कोन वेठो उहो ई वीचारो मोटी आयो त मां कीअं वञा तव्हां सां महिमान हज़रत सहाबी जलील अमीर मुआविया वेठो इन करे मां मोटी वियुसि हेॾां तवजो फरमाइजो हज़रत उमर साईं अखर फरमाया सोन जे पाणीअ सां लिखण जहिड़ा हज़रत उमर साईं सोने हुसैन खे फरमायो पाण फरमायो अब्दुल्ला त बानीअ जे ॿार जो पुटु आहे हुनजी अमड़ तुंहिंजे अमड़ जहिड़ी कान्हे हुनजो बाबो तुंहिंजे बाबे जहिड़ो नाहे हुनजो नानो तुंहिंजे नाने जहिड़ो नाहे अब्दुल्ला खे इजाज़त वठणु ज़रूरी आहे पर सोना हुसैन तोखे इजाज़त वठण जी ज़रूरत ई कान्हे ईअं हलियो ईंदो कर